بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इहानतुल मोमिन जो मौज़ू खणी तव्हां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। मोमिन जी तौहीन करण जी मज़म्मत ऐं मोमिन जी तौहीन करण जी सज़ा छा आहे ऐं उन जो अंजाम छा आहे। मोमिन जी अहमियत खे मद्देनज़र रखंदे इन मौज़ू जो इंतिख़ाब कयो आहे। मोमिन जी तौहीन करण गुनाहान कबीरा मंझि आहे ऐं हीउ उहो गुनाह आहे जो जंहिंखे हुकूक नास में शुमार कयो वियो आहे, जंहिंजे लाइ रिवायतनि में आहे त ख़ुदावंद आलम क़यामत जे ॾींहुं पंहिंजी रहमत जे वसात सां पंहिंजा हक़ त माफ़ करे सघंदो, लेकिन हुकूक नास ख़ुदावंद आलम माफ़ न कंदो, एसिताईं जो हू बंदो ख़ुदि माफ़ न करे। इहो मोमिन जी तौहीन करण उन जी तमामु घणी मज़म्मत कई वई आहे, चाहे उहा मोमिन जी तौहीन उनजी दिलि आज़ारी करे कई वई हुजे, उन ते लान तान करे कई वई हुजे, या कंहिंजे साम्हूं हुनखे हक़ीर पेश करे उहा तौहीन कई वई हुजे, या गिला गीबत करे मोमिन जी तौहीन कई वञे। इन्हनि सभिनी क़िस्मनि खे तौहीन सिद्ध अचे थो, जंहिंजे लाइ हदीस मुबारका में इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे त इन अल्लाह ख़लक़ल मुअमिन मिन अज़मत जलालिही व क़ुदरतिही। बेशक ख़ुदावंद आलम मोमिन खे पंहिंजे जलाल अज़मत जलाल सां ख़लक़ कयो आहे, यानी पंहिंजी बुलंदी खे मद्देनज़र रखंदे ख़ुदा मोमिन खे पैदा कयो आहे। फमन तान अलैहि व रद्द अलैहि फ़क़द रद्द अलल्लाह तआला। जेको शख़्स मोमिन ते तान कंदो, मोमिन खे हक़ीर पेश कंदो, या ॿियो पहलू आहे व रद्द अलैहि, मोमिन खे मोटाईंदो, यानी मोमिन जी हाणे मोटाइण जा घणा मिसदाक आहिनि। मोमिन जी हाजत खे मोटाईंदो, या मोमिन जी अगरि कोई फज़ीलत बयानु करे थो त हुनखे मोटाईंदो, या अहिड़े क़िस्म जो यानी कहिड़े बि अंदाज़ सां हू मोमिन खे रद्द कंदो। फ़क़द रद्द अलल्लाह, ॼण हुन ख़ुदा खे मोटायो, हुन ख़ुदा खे मोटायो, यानी ख़ुदा खे मोटाइण जे बराबरि ख़ुदावंद आलम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे त ख़ुदा खे मोटाइण जे बराबरि मोमिन खे मोटाइण आहे। या इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम हिकु मरतबा काबतुल्लाह शरीफ़ में बीह करे काबे खे मुखातिब थी करे फरमाइनि था, मा आज़म हक़ या काबा, केॾो न बुलंद हक़ आहे काबा तुंहिंजो। लेकिन अॻियां इमाम अलैहिस्सलाम काबे में बीह करे मासूम इमाम ख़ुदावंद आलम जो कसम खणी करे, वल्लाह इन हक़ल मुअमिन आज़म मिन हक़िका, इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, कसम बि ख़ुदा ऐं काबा, तोखां वधीक हक़ मोमिन जो हक़ आहे। यानी कि इमाम अलैहिस्सलाम जहिड़े तरीक़े सां काबे जे हक़ खे पहिरीं बयानु कयो आहे, काबे जो हक़ केतिरो बुलंद आहे, रवायात जी रोशनी में काबे जे हक़ जे लाइ एतिरे क़दुरु बयानु थियल आहे त काबो शाइर अल्लाह मंझि आहे, काबे अल्लाह जे निशानियुनि मंझि आहे, जेको इन जी ताज़ीम नथो करे दायरा ईमान मंझां ख़ारिज आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, इन काबे जे हक़ खां वधीक मोमिन जो हक़ आहे हिकु मोमिन जे मथां। या हिकु ॿी हदीस में आहे, हदीस में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, साबुल मुमिन कल मुशरिफ अलल हलकत। मोमिन खे गारियूं ॾियणु या मोमिन खे घटि वधि ॻाल्हाइणु ईअं आहे, उन ई शख़्स वांगुरु आहे जेको हलाकत में दाख़िल थी रहियो हुजे या हलाकत जी तरफ़ वधी रहियो हुजे। ऐं हिकु ॿी हदीस में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, सबाबुल मुमिन फुसूकुन व क़तालहु कुफ़रुन व अक्लु लहमुहु मअसियतुन व हुर्मतु मालिही का हुर्मत दमिही। मोमिन खे घटि वधि ॻाल्हाइणु, मोमिन खे शबो शितम करणु फिस्क आहे, ऐं मोमिन सां क़िताल यानी जंग झगड़ो झेड़ो या उनजो खून वहाइणु, नाहक खून वहाइणु, उहो कुफ़ुर आहे। व अक्ल लहमहू मअसियतुन, अक्ल लहम हिते किनायो इस्तेमालु थियल आहे ग़ीबत खां, यानी मोमिन जी परपुठ मोमिन जा ऐब बयानु करणु, उन उहा मैसियत आहे। ग़ीबत बाज़ माण्हू वरी इन ई ग़लति फ़हमी में हूंदा आहिनि त ग़ीबत मां मुराद उहा शइ आहे जेका
उन न कई हुजे अहिड़ी शइ खे बयानु करणु न, उहा त तोहमत हूंदी आहे। ग़ीबत उहा आहे, उहा ग़लती, उहो गुनाह मोमिन खां वाक़िअ थियल ग़लती, उन ई ग़लती खे माण्हुनि जे साम्हूं पेश करणु उनजी गैर हाज़िरी में, इहा ग़ीबत आहे, जंहिंखे रिवायतनि में अक़्ल लहम हू बि लिखियलु आहे, या ॿियनि बाद रिवायतनि में अक़्ल लहम अखी ई, यानी ग़ीबत करण वारो ॼण ईअं ॼण पंहिंजे भाउ जो गोश्त खाइण वारो आहे। इहा अक़्ल लहम ई मासियतुनि, मोमिन जी ग़ीबत करणु मासियत आहे, ऐं मोमिन जे माल जो एतिराम इहो आहे ॼण उन जे नफ़्स, उन जे खून जो एतिराम आहे। लिहाज़ा असांखे घुरिजे त मोमिन जो एतिराम करियूं, मोमिन जी तौहीन खां बचणु घुरिजे, चाहे उहा कहिड़े बि अंदाज़ मां हुजे, ऐं मोमिन जे माल जी जान जी ईअं हिफ़ाज़त करियूं जीअं असां पंहिंजे माल और जान जी हिफ़ाज़त करियूं था। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।